बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अहले बैत तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाइण फ़िक़्ह में अहकाम नजात जे बारे में चोथों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मोहतरम नाज़रीन, जी जेका गुफ़्तगू पंहिंजी चोथीं जेका आहे नजात मां मुर्दार आहे, उन जे बारे में पंहिंजी गुफ़्तगू हलंदी। मुर्दार इंसान जो हुजे या हर कुचलिजी खून निकिरण वारे जानवर जो मुर्दार नजिस आहे, चाहे उहो कुदरती तौर पाण ई मुंहुं हुजे या उन जानवर खे शरीयत जे मुक़ररु कयल तरीक़े खां सिवा ॿिए कंहिं तरीक़े सां ज़िबह कयो वियो हुजे। उन मां मालूम थिए थो अगरि जानवर खे शरई तरीक़े सां ज़िबह कयो वञे त पोइ उन जी मैयत नजिस न आहे, उहा पाक आहे, यानी हलाल आहे। ऐं ॿियो मसइलो आहे, जेको मुर्दार नजिस हूंदो आहे, फरमाए त उहे अज्ज़ा नजिस आहिनि जंहिंमें रूह हूंदो आहे, जिन में साह हूंदो आहे। ऐं उहे अज्ज़ा जिन में रूह न आहे हूंदो, मिसाल जे तौर उन जा वार आहिनि, या उन जा नंहं आहिनि, या ॾंद आहिनि, या हॾा, या सिंग, या उन वग़ैरह, इहे जेका शयूं जेका आहे जिन में रूह न आहिनि हूंदा, इहे मैयत जेका इहे शयूं पाक आहिनि, सवाइ जेका आहे कुते ऐं सूअर जे। कुते सूअर जे उन जा तमामु अज्ज़ा के नजिस हूंदा आहिनि। ऐं ॿियो मसइलो आहे त अगरि इंसान जे या खून जहिंदा रखण वारे हैवान जे जिस्म मां उन जी ज़िंदगी में कोई हिसो जुदा कयो वञे, उहो हिसो जंहिंमें रूह हूंदो आहे उहो पाक न हूंदो, यानी नजिस आहे, उहो नजिस हूंदो, यानी उहो पाक न। ऐं पर हीउ हिसो जुदा थियल बि नजिस आहे जेकॾहिं चप या कंहिंजी जॻह तां सुकल सनड़ी जेका सफ़ेदी खल हूंदी आहे, अगरि जेको उन में जेको रूह न आहे हूंदो, अगरि उहा इंसान जेका लाथी वञे त उहा जेका आहे नजिस कान्हे का। अगरि उहा फरमाए त अगरि उहा अहिड़ो जेको हिसो हुजे जंहिंमें अगरि जे जुदा करण सां इंसान जो खून विहे या इंसान खे दर्द महसूसु थिए, अगरि अहिड़ो को जेका अगरि जुदा कयो वञे त उहो जेका आहे नजिस हूंदो, यानी उहो पाक कोन्हे। पर जंहिंमें रूह कोन्हे उहो अगरि जुदा कयो वञे त इंसान खे तकलीफ़ न थिए थी, उहो जेको ईंदो उहो जेको पाक आहे नजिस कोन्हे। ॿियो मसइलो आहे, पाणियाठ वारियूं दवाऊं, अतर आहे, तेल आहे, गिह या जूतनि वग़ैरह जी पॉलिश आहे, या साबुण जेके ॿाहिरि मुल्क मां अचनि थियूं, जेकॾहिं उन जे निजात जे बारे में यकीन न हुजे त उहे शयूं पाक आहिनि, उहे शयूं नजिस कोन्हनि के। ॿियो मसइलो आहे गोश्त, चर्बी ऐं चमड़ो जंहिंजे बारे में एतमाल हुजे त कंहिं अहिड़े जानवर जो आहे जंहिंखे शरीयत जे हुकुम जे मुताबिक़ ज़िबह कयो आहे त उहे शयूं बि पाक रहंदियूं, उहे शयूं नजिस कोन्हनि के। पर जेकॾहिं उहे शयूं कंहिं काफ़िर खां वरितियूं वञनि, कहिड़े मुस्लमान खां वरितियूं वियूं हुजनि जंहिं वरी काफ़िर खां वरितियूं हुजनि, ऐं उहा तहक़ीक़ न कई हुजे त उहे अहिड़े जानवर जा आहिनि जंहिंखे शरीयत जे हुकुम मुताबिक़ ज़िबह कयो वियो आहे त या न, अहिड़े गोश्त ऐं चर्बी खाइणु हराम आहे, पर अहिड़ी चमड़े सां निमाज़ पढ़णु जाइज़ आहे। अॼु जी पंहिंजी गुफ़्तगू पंहिंजी बुझाईंदो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।